नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त पीपी सिंध जे सदर निसार खोड़े चयो आहे त इरसा चेयरमैन कूड़ ॻाल्हाए रहियो आहे त कोटड़ी खां डाउन स्ट्रीम में पाणी ज़ाया थी रहियो, जॾहिं त कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी 200 क्यूसेक खां घटि आहे। कोटड़ी में सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाली ॿियनि अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निसार खोड़े चयो त पाणी सिंध जी ज़िंदगी ऐं मौत जो सवाल आहे। सिंध खे हर हाल में पाणी ॾिनो वञे। हुन चयो त ठठो सिजावल ऐं बदीन में जेके चांवर पोखिया वञनि था उन लाइ पाणी लाज़िम आहे, पर हिन वक़्तु पाणी न हुजण करे इन्हनि ज़िलनि में साड़ियुनि जो फ़सुलु थी न सघियो आहे। हुन चयो त कालाबाग डैम ते इहो एतिराज़ हो त उन्हनि डैम में कैनाल कढण जी प्लानिंग कई हुई। तरबेला खां मथे डैम ठही त को बि एतिराज़ नाहे। हुन चयो त पाणी लाइ असां मुशर्रफ जी हुकूमत खे ॾींहं जा तारा ॾेखारिया। पाणी असांजो हक़ आहे जेको असांखे पाणी 91 ठाह तहत मिलणु खपे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त पीपी सिंध जे सदर निसार खोड़े चयो आहे त इरसा चेयरमैन कूड़ ॻाल्हाए रहियो आहे त कोटड़ी खां डाउन स्ट्रीम में पाणी ज़ाया थी रहियो आहे, जॾहिं त कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी 200 क्यूसेक खां बि घटि आहे।